हिते खबर ॾींदा JUI तरफ़ां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ 6 अप्रैल ते एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। JUI तरफ़ां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ 6 अप्रैल ते एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त 6 अप्रैल ते सखर बैराज, गुडू बैराज, जामशोरो पुल ॿियनि हंधनि ते धरना लॻंदा। हुन चयो त अवाम केनालनि ख़िलाफ़ एहतजाज में भरपूर शिरकत करे। JUI तरफ़ां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ 6 अप्रैल ते एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त 6 अप्रैल ते सखर बैराज, गुडू बैराज, जामशोरो पुल ॿियनि हंधनि ते धरना लॻंदा। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त अवाम केनालनि ख़िलाफ़ एहतजाज में भरपूर शिरकत करे। JUI तरफ़ां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ 6 अप्रैल ते एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त 6 अप्रैल ते सखर बैराज, गुडू बैराज, जामशोरो पुल ॿियनि हंधनि ते धरना लॻंदा। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त अवाम केनालनि ख़िलाफ़ एहतजाज में भरपूर शिरकत करे। अहम खबर ही अवांखे ॾियूं पिया त JUI तरफ़ां सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ 6 अप्रैल ते एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त 6 अप्रैल ते सखर बैराज, गुडू बैराज, जामशोरो पुल ॿियनि हंधनि ते धरना लॻंदा। हुन चयो त अवाम केनालनि ख़िलाफ़ एहतजाज में भरपूर शिरकत करे।